ख़बर ॾींदासीं भांसैदाबाद मां। एशिया जे सभ खां वॾे ढंढ मंछर ढंढ में पाणीअ में इज़ाफ़ो थी वियो आहे। अमूंखे ॿुधाईं पिया काछे जे जाबलू पट्टीअ में 4 ॾींहनि दौरान पयल बरसातुनि बाद पाणी मंछर ढंढ में दाख़िल थियण लॻो आहे। मंछर ढंढ जे पाणीअ में चाढ़ बाद पाणी जी सतह 112 RL ताईं पहुची वई आहे, जॾहिं त 4 ॾींहनि दौरान मंछर ढंढ में 5 फुट पाणी वधियो आहे। ख़बर अमांखे ॾियूं पिया भांसैदाबाद मां, जिते एशिया जे सभ खां वॾी ढंढ मंछर में पाणीअ में इज़ाफ़ो थियण लॻो आहे। काछे जे जाबलू पट्टीअ में 4 ॾींहनि दौरान पयल बरसातुनि बाद पाणी मंछर ढंढ में दाख़िल थियण लॻो आहे। मंछर ढंढ जे पाणीअ में इज़ाफ़ो थियण लॻो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे प्रदीप कुमार। जी प्रदीप, अपडेट कजो। प्रदीप, कहिड़ा तफ़सील आहे? एशिया जे वॾे में वॾी मंछर ढंढ में पाणी में चाढ़ अची वियो आहे, जंहिं मंछर ढंढ जे पाणी में इज़ाफ़े खां पोइ मंछर ढंढ में पाणी जी सतह जेका 112 RL ते पहुची वई आहे, जॾहिं 4 ॾींहनि दौरान मंछर में 5 फुटनि जो पाणी जो इज़ाफ़ो थियो आहे। जॾहिं बरसाति खे नज़र में रखंदे मंछर ढंढ में इमरजेंसी पिणु लॻाई वई आहे। प्रदीप कुमार, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।